STV न्यूज़ के नाज़रीन के नाशाद मलाह जो सलाम। मातली खां असांजे नुमाइंदे वसीम नोतकानी जी रिपोर्ट मूजिब डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर बदिन पारां तेलका अस्पताल मातली में एक रोज़ा ख़ानदानी सेहत मेलो लगायो वियो, जंहिंमें महिमान ख़ास DHO बदिन लियाकत कंबरानी जिन हुआ उन समेत तेलका अस्पताल मातली जो MS डॉक्टर गुलाब हुसैन कश्मीरी, अरबाब नज़ीर ऐं लेडी डॉक्टरानी लेडी हेल्थ सुपरवाइज़र जिन शिरकत कई। हेल्थ मेले में परे परे जे ॻोठनि खां आयल औरतुनि खे फैमिली प्लानिंग बाबति आगाही ॾिनी ऐं औरतुनि खे दवाऊं पिणु ॾिनियूं। उन मौक़े ते पॉपुलेशन वेलफेयर जे असगर नोतकानी शालती प्रेस क्लब मातली जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त ख़ानदानी सेहत मेलो जेको RHS मातली में रखियो वियो आहे, जंहिंजो मक़सदु इहो आहे त कम्यूनिटी में इन्वॉल्व करे असां फैमिली प्लानिंग करे सलाहियत वठूं त जीअं फैमिली प्लानिंग ते सही कमु थी सघे। इन मेले में काफ़ी ॻोठनि खां क्लाइंट हिते आया आहिनि, उन्हनि में मेले खे विज़िट कयो आहे, जेके मुतमन थी विया आहिनि। वसीम नोतकानी, STV न्यूज़ मातली, हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ु STV न्यूज़।